ख़बर शामिल कंदासीं। सेवण शरीफ़ मां मुख़्तियार अहमद जतोई जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ सीनियर नायब सदर रोशन अली बुरडो, ज़िला सदर दरिया खान लिगारी, ज़िला अगवान ग़ुलाम शबीर बुरडो, मोहम्मद सफ़र भंड जे अगवानी में सेवण इंडिस हाईवे रोड जे ॾिनल कटनि खे पाइप लॻाए बंदि करण ऐं मंछर ढंढ जी ॾिनल कटनि खे फौरी तौर बंदि कराइण लाइ टूल प्लाज़ा सेवण भरिसां इंडिस हाईवे जे ॾिनल कट मथां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। और मौके ते SUP जे मरकज़ी अगवान रोशन अली बुरडो, ज़िला सदर दरिया खान लिगारी अली असगर सोलंगी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार फौरी तौर ते मंछर ढंढ जा कट बंदि कराए इलाइक़नि जे ॻोठनि मां पाणी नेकाल कराए त जीअं ज़मीनूं आबाद थियनि, चेट जो फसल थी सघे ऐं इंडिस हाईवे रोड खे ॾिनल कट खे फौरी तौर ते पाइप लॻाए बंदि करे इंडिस हाईवे बहाल करे इलाइक़नि जा ज़मीनी राब्ता बहाल कया वञनि।